अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां अल्ताफ़ हमारी से आयो मुझे यूट्यूब चैनल अल्ताफ़ सिंधी। दोस्तों छा हाल आहियो? उम्मीद आहे ठीक ठाक हूंदा। दोस्तों अॼु अव्हां जे लाइ हिकिड़ी नई वीडियो खणी आयो आहियां जेका स्क्रीन ते थंबनेल ॾिसी चुका आहियो। अहिड़े तरीक़े सां फोटो एडिटिंग करे सघो था। अचो था इन वीडियो खे स्टार्ट था कयूं ऐं अहिड़े तरीक़े सां फ़ोटो एडिटिंग करणु सिखंदासीं। हलूं था वीडियो जी तरफ़। जीअं त दोस्तों असीं मोबाइल जी स्क्रीन ते अची चुका आहियूं। असांखे इन एप्स जी ज़रूरत पवंदी जंहिंजो नालो आहे स्नैपसीड। इहो प्ले स्टोर तां मिली वेंदो। असां हिनखे हिते क्लिक कंदासीं विच ते। उन खां पोइ असांखे हितां हिकिड़ो तस्वीर खणणो आहे। ठीकु आहे, जीअं त आउं हीअ खणां थो। ठीकु आहे, उन खां पोइ हिते क्लिक करिणो आहे। उन खां पोइ मथे जी इमेज लिखियल आहे टर्न इमेज, हिते क्लिक करिणो आहे। उन खां पोइ हिते दोस्तों वीडियो खे फुल वॉच कंदा। ऐं जेकॾहिं चैनल ते नवां आहियो त मुंहिंजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो ऐं हुन सां गॾु घंटी ते क्लिक करे छॾियो त जीअं मुंहिंजी हर नई वीडियो आसानीअ सां मिली सघे। अहिड़े नमूने सां कंदासीं। उन खां पोइ असीं ईंदासीं हिते मथे, हिते क्लिक करिणो आहे व्यू एडिट। उन खां पोइ हिते टर्न इमेज ते। ठीकु आहे, पोइ हिते उन खां पोइ हिनखे 100 ते फुल कजांइ। ठीकु आहे, ऐं पोइ हिते क्लिक कंदासीं, ज़ूम कंदासीं हिनखे थोरो तस्वीर खे अहिड़े नमूने सां साफ़ करे हिनखे सिर्फ़ु फेस खे करिणो आहे। ठीकु आहे, फेस ऐं मतिलबु जेके हथ वग़ैरह हुजनि उन्हनि खे करिणो आहे, वार वग़ैरह खे न आहे करिणो। जीअं त थी वियो अहिड़े नमूने सां कंदासीं। हथनि खे साफ़ु करिणो आहे। बिल्कुलु अहिड़े नमूने सां कजांइ, ज़बरदस्त फ़ोटो एडिटिंग थी वेंदी। जीअं त थी वियो, हाणे के सेव था कयूं। हिते थी वियो ऐं हिते मथे क्लिक करिणो आहे तीर जो ऑप्शन ते। ठीकु आहे, बैक वेंदासीं, वरी असीं हिते क्लिक कंदासीं। उन खां पोइ हिते क्लिक करिणो आहे डिटेल्स ते। उन खां पोइ हिते हेठि क्लिक करिणो आहे। ठीकु आहे, अहिड़े नमूने सां कंदासीं थोरी सेटिंगनि जी। हीअ थी वियो। हिन खां पोइ हिते सेव कंदासीं, वरी असीं हिते वेंदासीं, हिते लास्ट वारे ते रखिणो आहे नंबर 12 ते जेको आहे, ऐं हिते क्लिक कंदासीं। अहिड़े तरीक़े सां हिनखे घटि वधि कंदासीं, हेयर स्टाइल सभु कुझु घटि वधि करे। या पंहिंजी तस्वीर जे अंदाज़े सां हिनखे घटि वधि करे सघो था। ठीकु आहे, जीअं त थी वियो। उन खां पोइ असीं हिते वेंदासीं, हिनखे थोरो वञी एडिटिंग कंदासीं। उन खां पोइ असीं हिते क्लिक कंदासीं, व्यू एडिटर्स ते वेंदासीं ऐं ट्यून इमेज ते क्लिक कंदासीं ऐं पोइ हिते क्लिक करिणो आहे। हिन तस्वीर खे ज़ूम करिणो आहे, वरी अहिड़े तरीक़े सां साफ़ु कंदासीं। हीअं थी वियो। अहिड़े नमूने सां ज़ूम करे हिनखे सही नमूने सां साफ़ु कंदासीं। ठीकु आहे, ॾिसी सघो था। बिल्कुलु अहिड़े नमूने सां करिणो आहे। हाणे हथनि खे साफ़ु कंदासीं। ठीकु आहे, जीअं थी वियो। उन खां पोइ असीं हिते क्लिक कंदासीं, सेव थियो ऐं मथे तीर ते बैक करिणो आहे। उन खां पोइ असांखे छा करिणो आहे, हिते वरी क्लिक करिणो आहे, हेठि वञिणो आहे, हितां डुप्लीकेट ते खणणो आहे, डबल ते खणणो आहे।
हितां तस्वीर ऐड कंदासीं। ठीकु आहे, इहो बैकग्राउंड डाउनलोड करे वठो, लिंक डिस्क्रिप्शन में हूंदी। ठीकु आहे, जीअं त मूं हीउ बैकग्राउंड कयो ऐं हिते क्लिक कंदुसि, हिन खे फुल करे छॾींदुसि। जीअं त हीउ थी वियो फुल, सेव कंदासीं ऐं असीं हिते वरी क्लिक कंदासीं, व्यू एडिटर ते क्लिक कंदासीं ऐं डबल ते क्लिक कंदासीं, पोइ हिते वेंदासीं, वरी हिनखे छा कंदासीं, ज़ूम कंदासीं ऐं हिते हटाइणो आहे असांखे बैकग्राउंड। ॾिसी सघो था अहिड़े नमूने सां ज़ूम करे आराम सां हटाइणो आहे, किथे घटि वधि न कटिजी वञे तस्वीर। ठीकु आहे, जीअं त हीउ थिए पियो अहिड़े नमूने सां बिल्कुलु करे। ॾिसी सघो था बिल्कुलु अहिड़े नमूने सां असांखे एडिटिंग करणी आहे ज़बरदस्त। जीअं त हीउ थी वियो, वरी क्लिक कंदासीं, अञा रहिजी वियो आहे थोरो, असां हेठि खे थोरो घटि कंदासीं, 75 ते रखंदासीं। ठीकु आहे, सही थी वियो। उनखां पोइ हिनखे वरी एडिटिंग कंदासीं। हितां ॾिसी सघो था अहिड़े नमूने सां करे हिनखे हितां कंदासीं ऐं हुनखां पोइ हितां ज़ूम करे तो हिन पासे कंदासीं। ठीकु आहे, हिन पासे थी वियो। ॾिसी सघो था अहिड़े नमूने सां कंदासीं। हिनखे टच करण सां मतिलबु साफ़ थी वेंदो, बैकग्राउंड जो पोयां हूंदो उहो अची वेंदो। ठीकु आहे, थी वियो अहिड़े नमूने। हाणे बैक कंदासीं ऐं हुनखां पोइ हिते क्लिक कंदासीं। ॾिसी सघो था हिते थोरो हुनखे घटि वधि करे, ॾिसी सघो था अहिड़े नमूने सां एडिटिंग करे। थी वियो। उनखां पोइ असीं ॾिसी सघो था फोटो, उनखां पोइ वरी हिते क्लिक कंदासीं ऐं हिते हेठि वेंदासीं, हिते क्लिक करिणो आहे, हिते रखिणो आहे स्मार्ट 2 ते। ठीकु आहे जी, ॾिसी सघो था हीअ थी वियो। जीअं त दोस्तों ॾिसी सघो था फोटो तयारु थी वियो आहे, ज़बरदस्त फोटो ठही वियो आहे। दोस्तों उम्मीद है तो वीडियो मूंखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि आई है तो वीडियो खे लाइक कंदा ऐं कमेंट में ज़रूरु ॿुधाईंदा त वीडियो कीअं लॻी। ठीकु आहे, ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो, उन सां गॾु घंटी ते क्लिक कयो त जीअं मुंहिंजी हर नई वीडियो आसानी सां मिली सघे। मिलूं था अॻिए वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।